जो मामूल बनियल आहिनि, ख़ासि करे सरकारी मुलाज़िमनि खे टारगेट कयो थो वञे। असां सिंध सरकार खां बार बार घुर कंदा रहिया आहियूं ऐं ज़िले शिकारपुर जी पुलिस खे बि बार बार घुर कंदा रहिया आहियूं त असांजे अस्पताल में खोड़ सारा अहिड़ा वाक़िया बि थी गुज़रिया आहिनि त असांखे मुकमिल सिक्योरिटी फराहम कई वञे। हाणे हिन अॼु जेको वाक़ियो थियो आहे डॉक्टर साहिबान खां जेके मसीहाई किरदारु अदा करे पंहिंजो ड्यूटी ते टाइम सां अचण जी जे करे सच पुछो त फुरिजी विया आहिनि। न त ॾिसो था त हर को पंहिंजे टाइम सां ईंदो आहे, पर हीअ डॉक्टर जेके पंहिंजे वक़्त सिर अचण जे करे नेकनीयती सां पंहिंजो ड्यूटी करण जे करे शायदि उन्हनि खे इहा सदा मिली रही आहे। असां सिंध सरकार खां घुर करे रहिया आहियूं त डॉक्टर साहिबान खां फुरत थियल सामान जेको आहे 24 कलाकनि में वापसि कयो वञे। असांजी हाणे मीटिंग आहे ऐं उन मीटिंग में इनशाला सख़्तु लाइ अमल ॾींदासीं। थैंक यू। रोड ठहे थो जी असांजो पिया गाॾी आस्ते कयो रोड ठहण जे करे। हा 2 ॼणा आया, 2 ॼणा लही आया, पिस्तौल सिधो कयो। अच्छा ड्राइवर गाॾी रिवर्स पियो करे वरी असां रुकियोसीं त नक में था फायर कयो। हा ॾाढी तकड़ में हुया ॾाढी। अच्छा तो अॻियां ड्राइवर खां मां मोबाइल घुरियो, वरी डॉक्टर खां पर्स कसां, वरी मारे आया। हा मूंखे चयो पर्स ॾे, मां चयो मां पर्स न आंदी। हा वरी मां चयो त वाच लाहे, मां वाच लाहियां पियो त वरी मोबाइल नज़र पियो, मोबाइल वठी ईअं भॻा। लाल साईं किथे ड्यूटी आहे सर तव्हांजी हिते? RAC खानापुर में साईं। अच्छा कीअं वाक़ियो थियो आहे थोरो? असां अचूं पिया गाॾीअ ते 3 ॼणा हुया, बाइक ते असांखे अॻु ॾिनऊं, पिस्टल बि हुयनि सां। जी जी। पोइ असांखो जेको आहे मोबाइल बि फुरियऊं, पैसा बि फुरियऊं, रोक रक़म बि, चाबियूं हुयूं। मोबाइल घणा हुया सर? मोबाइल 2, हिकु ड्राइवर जो, हिकु डॉक्टर आमिर अब्बास जो। मुंहिंजो बची वियो, मां हेठि पंहिंजो उछलियो पेरनि में। अच्छा पैसा वग़ैरह सर घणा? पैसा 5000 हुया तक़रीबन। हिकिड़े बस टोटल मजबूरी? हा इहे 5000। ठीकु करे असांखे शयूं वापसि कई वञे सुभाणे ताईं, अदरवाइज़ असां पंहिंजो एहतिजाज अॼु बि कयूं था ऐं इहो असांजो रोज़ाना बेसिस ते एहतिजाज। हाणे OPD बंदि कई आहे तव्हां? असां OPD अॼु असां कोन बंदि कई आहे। असां हाणे मीटिंग कंदासीं, लाहेमल जोड़दासीं। असां फ़िलहालु पुरअमन अहिड़ो एहतिजाज कंदासीं जंहिंमें आवाम खे तकलीफ़ न थिए। पर जेकॾहिं असांजा पंहिंजा सर सलामत न हूंदा, पंहिंजा सामान सलामत न हूंदा, पंहिंजो असां ज़हनी तौर ते पुरसकून न हूंदासीं, आवाम जी कहिड़ी ख़िदमत करे सघंदासीं असां? इहो आवाम खे बि सोचणु घुरिजे, शहरनि खे बि सोचणु घुरिजे, हुकूमत खे बि सोचणु घुरिजे।